जय झूलेलाल दोस्तों। होली अचण वारी आहे और असां सिंधियुनि जी होली बिना मालपुड़े त अधूरी हूंदी आहे। त हलो त मिली करे ठाहियूं था टेस्टी डिलीशियस सिंधी मालपुड़ा। हिते हिकु कोप मां खंडु खई आहे। इन जे साथ ही हिते अधु कोप मां पाणी जो विझी रखियो। हाणे हिनखे तेज बाहि ते रखियो आहे जेसि ताईं की असांजी खंडु हिते चङी तरीक़े सां रिझी नथी वञे। खंडु रिझी वई आहे और ही ॾिसो हिन तरीक़े से हिते चिपचिपी सी चाश ठही वई आहे, मतिलबु एकदमि नंढी सी तार थी ठहे, बाक़ी इहा तार मथे खणण सां टुटी थी पए। एकदमि परफेक्ट कंसिस्टेंसी अथव चाश जी। इन में थोरो सो मां नंढे इलाइची जो पाउडर और केसर जो पाणी विझी रखियो। इन जे साथ ही हिते 2-3 ड्रॉप रोज़ एसेंस जा बि विधा आहिनि और चाश खे ढके करे साइड रखी रखियो आहे। हाणे हिते मां पाव खनि खोह खयों आहे और खोए खे चङी तरीक़े सां नंढे वारे कद्दूकस सां कद्दूकस करे वरितो। हाणे हिन में मां 4 चम्मच मैदो और 2 चम्मच सूजी जा विझां थी। नॉर्मल साइज़ जो जेको रेगुलर चम्मच हूंदो आहे हुन सां ई तव्हांखे मेज़रमेंट करणी अथव मैदे और सूजी जी। हाणे हिते मां केसर जो पाणी थी विझां लॻभॻि 2 चमचा। मां हिते 2-3 पिंच केसर खे 2 चम्मच पाणीअ में पिसाए रखियो हुयो। थोरो सो मां चाश में विधो, बाक़ी सॼो पाणी मां हिते विझी रखियो आहे। इन जे साथ हिते अधु नंढो चम्मच मां सौंफ जो विधो आहे। सौंफ सां जाम सुठी टेस्ट ईंदी आहे मालपुड़नि में। हाणे थोरो थोरो करे करे हिते पाणी विझिणो आहे। पोरिंग कंसिस्टेंसी जो बैटर ठाहिणो आहे। हिन मालपुड़े जे बैटर खे न 5-10 मिंट तव्हां चङी तरीक़े सां फेटिजो, जंहिंसां की तव्हांजा मालपुड़ा एकदमि बढ़िया जालीदार ठहींदव और चाश खे बढ़िया सां एब्ज़ॉर्ब बि कंदव। हे ॾिसो हिन तरीक़े सां फेटण सां छा आहे न, खो चङे तरीक़े सां मेल्ट थी वेंदो आहे। मां हिते पाणी सां बैटर लॻायो आहे, तव्हां खीर सां बि लॻाए था सघो। हाणे हिकिड़े फ्लैट बॉटम वारे पैन में मां तेल गरम थियणो रखियो हुयो। तेल चङी तरीक़े सां गरम थी वियो आहे। हाणे गरम गरम तेल में अधु अधु कणिछी असां मालपुड़े जो बैटर विझंदासीं। सभिनि खां पहिरियों हिकु मालपुड़ो हमेशह फ्राई करे ॾिसिजो कि बैटर परफेक्ट आहे कि न। अगरि बैटर छिड़ विखिर थिएव त हिन में 1 चम्मच मैदो अञा विझी रखिजो। हे ॾिसो मालपुड़े खे कॾहिं बि पहिरियों पलटणो न हूंदो अथव। हिन जे मथां हीअं ऑयल चाढ़े करे तव्हांखे हिनखे फ्राई करिणो अथव। जंहिं महिल मथां ही ड्राई थी वञे न, पोइ ई तव्हां हिन में खुरपी लॻाइजो, न त तव्हांजो सॼो मालपुड़ो खुरपीअ में चिपकी पवंदव और भञी पवंदव। हिन ॻाल्हि जो ख़ासि ध्यानु रखिजो। हे ॾिसो मुंहिंजो मालपुड़ो हिते न भॻो आहे न, हे बढ़िया सां एकदमि फ्राई थो थिए। त हाणे मां हिते ॿिया बि मालपुड़ा विझंदमि। हे ॾिसो अधु अधु कणिछी हिक ई जॻह ते मां बैटर विझां थी और हाणे मां गैस जी बाहि मीडियम करे रखी आहे। जंहिं महिल सॼा मालपुड़ा विझी रखंदव न, पोइ मीडियम बाहि ते हिनखे फ्राई कजो, जंहिंसां कि अंदरि ताईं बढ़िया पची वञनि। जंहिं महिल हिन में बढ़िया कलर अची वञे पोइ हिनखे कढी करे तुरंत चाश में विझिणो आहे। मालपुड़ा बि गरम हुजणा खपनि और चाश बि गरम हुजणी खपे। चाश में वधीक देरि मालपुड़नि खे न छॾिणो आहे, न त हे एक्सेसिव चाशनी एब्ज़ॉर्ब करे वठंदव और इलाही मिठा थी वेंदव। बसि मालपुड़नि खे 1 मिंट मां चाशनी में रखियो और हाणे हिनखे कढी थी वठां। टेस्टी डिलीशियस सिंधी रबड़ी वारा मालपुड़ा ठही करे तयारु अथव। वीडियो वणी हुजे त पेज खे फॉलो और लाइक ज़रूरु कयो। जय झूलेलाल।